हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। आहे मुसाफिर यार तोखे बिलो कुछ करणो थी। आहे मुसाफिर यार तोखे बिलो कुछ करणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। ओए वञई थी घट भी उमिरि दिहाड़ी नेठ त थींदी तुंहिंजी पछाड़ी। वञई थी घट भी उमिरि दिहाड़ी नेठ त थींदी तुंहिंजी पछाड़ी। पाण खे पल तूं सोचे हल तूं रस्तो न भुल तूं। पाण खे पल तूं सोचे हल तूं रस्तो न भुल तूं। गफलत में न गुजार मोमिन नेठ तमरणो थी। गफलत में न गुजार मोमिन नेठ तमरणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। आहे मुसाफिर यार तोखे बिलो कुछ करणो थी। ओए अवल थी मंजिल सकरात जी सुरकी तूं थो घुमे त मुश्की मुल्की। अवल थी मंजिल सकरात जी सुरकी तूं थो घुमे त मुश्की मुर्की। सब प्यार ॾिसंदई रत प्यारो ईंदई कुछ भी न चवंदई। ओ सब प्यार ॾिसंदई रत प्यारो ईंदई कुछ भी न चवंदई। वेठा कंदा वीचार मोमिन नेठ तमरणो थी। आहे मुसाफिर यार तोखे बिलो कुछ करणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। ओए ॾाढी ॾुखी थी क़बर बिकारी सामी सोड़ी आहे अंधारी। ॾाढी ॾुखी थी क़बर बिकारी सामी सोड़ी आहे अंधारी। भाइर भाती हलंदई न ज़ाती संगती न साथी। भाइर भाती हलंदई न ज़ाती संगती न साथी। हितड़े थी उशार मोमिन नेठ तमरणो थी। हितड़े थी उशार मोमिन नेठ तमरणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। ओए मुनकिर नकीर जा सवाल ॾुखिया थी क़बर में तिन खे ॾींदे छा चई। मुनकिर नकीर जा सवाल ॾुखिया थी क़बर में तिन खे ॾींदे छा चई। क़बर में तिन खे ॾींदे छा चई। ॾोहन खे ॾिसंदे शर्मंदो थींदे तिन खे छा चवंदे। ॾोहन खे ॾिसंदे शर्मंदो थींदे तिन खे छा चवंदे। है कंदे हर वार मोमिन नेठ तमरणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। आहे मुसाफिर यार तोखे बिलो कुछ करणो थी। ओए जित काज़ी थींदो कादिर कहारी हाज़िर हूंदी ख़ल्क़त सारी। जित काज़ी थींदो कादिर कहारी हाज़िर हूंदी ख़ल्क़त सारी। ॾोही पिया ॾकंदा पघर में ॿुॾंदा हैरान हूंदा। ॾोही पिया ॾकंदा पघर में ॿुॾंदा हैरान हूंदा। पढ़ंदा पिया इस्तिग़फ़ार मोमिन नेठ तमरणो थी। हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ तमरणो थी। आहे मुसाफिर यार तोखे बिलो कुछ करणो थी। ओए जिन बिज तो यार रब रिझायो सनाउल्लाह तिन बेश्त कमायो। जिन बिज तो यार रब रिझायो सनाउल्लाह तिन बेश्त कमायो। खोल खुटी विया घणा घटी विया मंझि मिटी विया।
खोल खुटी विया घणा घटी विया मंझ मिटी विया पढ़ी कलमो थी तयार मोमिन नेठ त मरणो थी पढ़ी कलमो थी तयार मोमिन नेठ त मरणो थी आहे मुसाफिर यार तोखे बिलोक जो करणो थी हितड़े खौफ खुदा जो धार मोमिन नेठ त मरणो थी आहे मुसाफिर यार तोखे बिलोक जो करणो थी आहे मुसाफिर यार तोखे बिलोक जो करणो थी।